अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया फोकस ऐं मां आहियां ज़ोहेब ज़रदारी। नाज़रीन, अॼु अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान तोशाखाना केस में इस्लामाबाद त पहुतो ऐं जुडिशल कॉम्प्लेक्स जे अहाते में बि आयो, पर कोर्ट जे अंदरि अदालत जे अंदरि हू न पहुची सघियो। पर उनजी जेका हाज़िरी आहे उहा गाॾी मां ई क़बूल कई वई, उनजी हाज़िरी उतां लॻाई वई ऐं जहिड़े नमूने सां हू अॻु में बि पेशनि ते ईंदो रहियो आहे, बिल्कुलु उन नमूने सां इस्लामाबाद पहुतो हुयो। लाहौर खां तमामु केतिरा ई कारकुन जेके आहिनि उन सां गॾु मौजूदु हुया। अॼु इस्लामाबाद जे अंदरि PTI जे कारकुननि जे विच में ऐं पुलिस जे विच में चकरियूं थींदियूं रहियूं ऐं उन दौरान इमरान ख़ान कलाकनि जा कलाक इस्लामाबाद जे इन रोडनि रस्तनि ते मौजूदु रहियो, पर उनजे बावजूदि बि हू अदालत जे अंदरि कमरे ताईं न पहुची सघियो, जंहिंजे करे फ़र्द जुर्म लागू थियण वारी जेका कार्रवाई आहे उहा अॼु बि न थी सघी। ऐं ॿिए तरफ़ वरी इमरान ख़ान जीअं ज़मान पार्क छॾे अॼु इस्लामाबाद पहुतो त पोयां पंजाब पुलिस उन मौक़े जो फ़ाइदो वठंदे जेको आहे उहा तलाशी वरिती उन ज़मा पार्क जी रिहाइशगाह जी, ऐं उन में केतिरनि ई माण्हुनि खे उतां गिरफ़्तार बि कयो वियो आहे। शकी माण्हू हिरासत पे वरिता विया आहिनि ऐं उतां पुलिस दावा कई आहे त हथियार बि उन्हनि खे मिलिया आहिनि। त अॼोको ॾींहुं मजमूई तौर ते बि हिकिड़ो ॾाढो अजीब ग़रीब रहियो ऐं सॼो ॾींहुं जेका क़ौम आहे उहा इन परेशानी में मुब्तला रही। त अॼु लाइ छा थींदो, त अॼोके ॾींहं ते ई असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इब्राहिम कुंबर साहब सीनियर सहाफ़ी आहिनि, इस्लामाबाद सां असां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। इब्राहिम साहब अस्सलाम वालेकुम। इमरान साहब ॿुधाइजो कीअं रहियो जेको ॾींहुं इमरान ख़ान अॼु पहुतो त सही इस्लामाबाद ऐं जुडिशल कॉम्प्लेक्स जे अहाते में बि आयो, कोर्ट रूम ताईं न पहुची सघियो, कोर्ट मां ई उनजी कोर्ट जेको आहे गाॾी मां ई उनजी हाज़िरी क़बूल बि कई, त साॻियो ई एक्टिविज़म नज़र आयो जेको कुझु ॾींहुं अॻु में बि इमरान ख़ान जॾहिं लाहौर में कोर्ट में वियो त बि इन साॻी सूरत हाल में हिकु जथे सां गॾु वियो। त अॼु इस्लामाबाद जी ओवरऑल छा सूरत हाल रही? अॼु रोडनि ते बि या रश बि रही, त पुलिस ऐं कारकुननि जे विच में चकरियूं बि रहियूं ऐं अंदरि कोर्ट जी बि कार्रवाई रही, त मजमूई तौर ते तव्हां अॼोको ॾींहुं कीअं था ॾिसो? हाँ ज़ोहेब साहब, वॾी बदकिस्मती आहे जेको आऊं जीअं ॾिसां थो अॼोके ॾींहुं, छाकाणि जो तव्हांजे बि इल्म में आहे त कोर्ट कचहरियूं इहे जेके सैन्य कार्रवायूं इहे गुज़िरियल जेके 20 सालनि खां रिपोर्ट कंदा रहिया आहियूं। परवेज़ मुशर्रफ जा जेके जंहिं ॾींहुं फ़र्द जुर्म गद्दारी जे केस में लागू थी हुई, उहो मुंहिंजे अॻियां अॼोके ॾींहं जी निस्बत उहो तमामु जेको सो मामूली वाक़ियो हो, जेको इमरान ख़ान जहिड़े नमूने जेको सो हीअ अदालती कार्रवाइनि जे ख़िलाफ़ु मज़ामत पियो करे, रियासत सरेंडर कयो आहे। रियासत जी रिट जेका सा उहो सरेंडर कई आहे हिकिड़े शख़्स जे आॾो। बुनियादी तौर ते अॼु हिकिड़े ई माण्हू जी फतह थी आहे जेको ऑटोक्रेट क़िस्म जो माण्हू आहे, जेको इगोइस्ट क़िस्म जो माण्हू आहे, जेको अदालत खे, कानून खे, पार्लियामेंट खे, निज़ाम अदल खे, इंसाफ़ खे, कचहरी खे, कोर्ट खे, कंहिं शइ खे मञण जे लाइ तयारु न आहे, त उन शख़्स जी फतह थी आहे। ऐं जेके उन जा हामी आहिनि इन्हनि समूरनि शयुनि जा उन्हनि जी फतह थी आहे। पहिरीं ॻाल्हि इहा 30 तारीख़ रखी वई आहे। बाक़ी जा वाक़िया ॿिया आहिनि, बाक़ी जेको गोड़ घमसान थियो आहे उहो अलॻि आहे। हिकिड़ो माण्हू जेको ईअं जथा वठी थो अचे ऐं जेको इन सॼी ॾिसो न, इहो जेको इदारा आहिनि, कानून लागू कंदड़ इदारा आहिनि, उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे त उहे घटि में घटि कोर्टुनि जे अंदरि अहिड़ो माहौल पैदा कनि त जीअं इहे जथा अंदरि अची न सघनि। हाणे उहे जथनि सां गॾु हिकिड़ो माण्हू अचे थो, सवें हज़ारे माण्हू वठी थो अचे, त उहो ज़ाहिर आहे पोइ उहो सोसाइटी मां या उन समाज मां या रियासत मां अहिड़ियूं शयूं वठी सघे थो। त हाणे इहो कंहिं हिकु ॿिनि जी बेवसी जी ॻाल्हि न आहे, पर ॻाल्हि इहा आहे त जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि उन्हनि खे घटि में घटि उन ते इम्प्लीमेंट करणु घुरिजे। पहिरियां इहो PTI सां तइ थियो हुयो त सिर्फ़ु 14 माण्हू जेके आहिनि उहे ख़ान सां गॾु वेंदा, बाक़ी माण्हू अॻिते न ईंदा, पर हे त हज़ारे माण्हू जॾहिं अॻिते अची वञनि त उनखे केरु रोकींदो? लाश साईं, लाश खपनि न, लाश खपनि, सियासत जे लाइ लाश खपनि। प्रोग्राम न आहे, मंशूर न आहे, फ़िक्र न आहे, नज़रियो न आहे, लाश खपनि इमरान ख़ान खे। उहो अहिड़ो माहौल पैदा करे पियो त ही 2-3 माण्हू मारनि, जीअं मूंखे वधीक हिमायत मिले। छा ते मतिलबु अॻियां वधणो आहे न। इहे सभु कुझु तइ थियो, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि खां 100% एग्री आहियां, इहो सॼो तइ थियो। पर 14 माण्हुनि जी जॻह ते जेकॾहिं 200 माण्हू अची वञनि ऐं 200 माण्हू जेके असां उहे स्टेट जे एहलकारनि ते पथराव वटि कनि, धड़ाधड़ पथराव कनि, ऐं उन खां पोइ अदालती जो हुकम उन ते अमल दरामद न थिए। 4 दफ़ा जज साहिब खे ॿुधणी मुलतवी करणी पइजी वई ऐं उन खां पोइ हिकिड़ो अहिड़ो माहौल ठाहियो वञे बाक़ाइदे प्री प्लान तहत
ये जेको हुकूमत वटि जेको तो प्लान ए प्लान बी प्लान इहो कुझु ख़तमु थी वियो न। प्लान ए प्लान बी प्लान सी त इमरान ख़ान वटि हुआ ऐं उन में इहो त भाई हीअं थींदो त हीअं थींदो, हीअं फेस थींदो, हीअं फेस कंदासीं, हीअं जेकॾहिं साम्हूं आया त हीअं साम्हूं ईंदासीं। उन ई करे सॼी कामयाबी इमरान ख़ान जी आहे ऐं सॼी नाकामी रियासत जी आहे। ज़बरदस्त हिननि खे प्रेस कॉन्फ्रेंस न करणु घुरिजे न। हीअ जेके वज़ीर कनि पिया प्रेस कॉन्फ्रेंस हींअर कंहिंजी हले पई, हिनखे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे, घर वञणु घुरिजे, ॿनी ॿारो करणु घुरिजे। हिननि जा जेके धंधा आहिनि अबाणा धंधा वञी करणु घुरिजे। जेको रियासत अमलदार जेको वेठो आहे उहो रिट जेकॾहिं नथो बहाल कराए सघे त उन्हनि खे सरेंडर करणु घुरिजे। इमरान साहब हिकिड़ी शइ त छो हिकिड़ी ॻाल्हि जेकॾहिं इमरान ख़ान लाश चाहे थो ऐं जहिड़े नमूने सां हुकूमत या वज़ीर बि इहो चवनि था त पोइ हुकूमत सही आहे त उहा सहफ़ जो मुज़ाहिरो पई करे त अहिड़ो मौक़ो फ़राहम न कजे इमरान ख़ान खे। पर ॿियो त जेकॾहिं वाक़ई इमरान ख़ान इहो चाहे पियो त इहो छो थो चाहे? इमरान ख़ान खे त हुअं बि तमामु घणी पॉपुलरिटी मिलियल आहे, हिन वक़्तु बि हुन हो पंहिंजे मशहूरी जी ऐं पीक ते आहे, त पोइ अञा इमरान ख़ान खे लाश छाजे लाइ खपनि था? हू त इमरान ख़ान त चाहे थो इलेक्शन थिए, त इमरान ख़ान खे लाश छा लाइ खपनि? सोच जो फ़र्क़ु आहे। तव्हां इहा ॻाल्हि सम्झो था, बिल्कुलु 100% इहो ॻाल्हि सम्झो था। जॾहिं हुनजी पॉपुलरिटी बि आहे, हुनखे माण्हू चाहिनि पिया था, पर उन पॉपुलरिटी खे केस हिकिड़ो सियासी ज़हन कराए सघे थो पंहिंजे प्रोग्राम तहत, हिकिड़ो सियासी फर्म कराए सघे थो, हिकिड़ी सियासी जेका सा लचक आहे जेको सो उनखे केस कराए सघे थी, उन जो फ़ाइदो वठी सघे थो। साईं जिन जो पहिरें ॾींहं खां वठी गैर सियासी ज़हन आहे, साईं जिन कुलनि ते चढ़ी आया आहिनि, उनखे सीढ़ियूं खपनि, हुनजी बाक़ियात जेका सा जिन सीढ़ियूं फ़राहम कयूं उहे वेठी आहे। हिकिड़े इदारे मां निकिरी ॿिए इदारे में अचे थी, ॿिए इदारे मां निकिरी टे इदारे में अचे थी। उन ही सॼो हिकिड़ो जेको सो स्क्रिप्ट आहे, ही साईं अञा बि उन स्क्रिप्ट ते पिया हलनि। ऐं हुकूमत जे लाइ मसइलो इहो आहे त उन सॼे जो तोड़ जेको सो आहे उहो फौरी तौर ते नथो निकिरी सघे। हुकूमत कोशिशि करे पई 100%, कई शयूं जेके थियनि उहे सॉर्ट आउट थियूं आहिनि, कई गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, इंटरनल थियूं आहिनि, ॿाहिरियूं थियूं आहिनि, सभु कुझु थियूं आहिनि, पर जड़ूं जेके शइ आहिनि न त कल्ह हिकिड़े कंहिं प्रोग्राम में इहा ई ॻाल्हि कई हुई कि जेके जनरल अयूब जेको ॿिज पोखे वियो हो, उन जूं पाड़ूं अञा ताईं मौजूदु आहिनि। उन खां पोइ जेके जनरल मुशर्रफ ताईं जेके जेके बाक़ियात जेका आहिनि, बाक़ियात खे ख़तमु करण में घणो वक़्तु लॻंदो आहे। आख़िर में इमरान खे ॿुधाइजो जेका ज़मा पार्क में कार्रवाई थी आहे, तव्हां सम्झो था त हुकूमत इन इंतज़ार में हुई त इमरान ख़ान उतां निकिरे त पोयां पोइ वञी सर्च ऑपरेशन करिजे, ऐं तव्हां सम्झो था त इहो सही रहियो? उतां उहे घुर्बल शयूं मिलियूं आहिनि, उहे माण्हू जेके दहशतगर्द ॿुधाए पिया विया की पाबंदी मड़ियल तंज़ीमनि जा, उहे गिरफ़्तार बि थिया आहिनि, या इहा कार्रवाई ठीकु हुई, या इन सां अञा वधीक इमरान ख़ान खे का सिंपैथी मिलंदी? इमरान ख़ान खे सिंपैथी मिलणु त न घुरिजे। उतां बंदूकूं मिलियूं आहिनि, हथियार मिलिया आहिनि, पेट्रोल बम मिलिया आहिनि। पेट्रोल बम ऐं जेको हैंड क्रैकर आहे उनजी मुंहिंजे ख़्याल कानून में सज़ा साॻी आहे। जेकॾहिं कानून पंहिंजे उन ते अचे थो त उहो सही आहे। ऐं जेका कार्रवाई जे लाइ वक़्तु जेको चूंडियो पियो, हुकूमत पंहिंजी हिकमत अमली ॾेखारी आहे, छाकाणि जो इमरान ख़ान सां गॾु जेके आहिनि उहे माण्हू मुकमल तौर ते तयारु ऐं फ़ाल हूंदा आहिनि। उहे जथो जेको सो आहे उहो टेररिस्ट ग्रुप जेको सो आहे उहो हिन वक़्तु इमरान सां गॾु हुकूमत को गैर कानूनी कार्रवाई न आहे कि जज जेको वारंट ॾिनो आहे, सर्च वारंट, उन ते सर्च करे सॼी कार्रवाई थी आहे। लीगल पॉइंट ऑफ व्यू खां हिनखे केरु बि रद्द नथो करे सघे। टाइमिंग जेको सो आहे उन टाइमिंग डाज ज़रूरु चई सघो था, पर उनजी लीगल पॉइंट ऑफ व्यू खां का हैसियत न आहे ऐं गवर्नमेंट इहो करे सघे थी। जेकॾहिं गवर्नमेंट जा 50-60 पुलिस वारा रियासत जा अहलकार गिरफ़्तार थिया आहिनि, उन्हनि जी किथे FIR नथी कटिजे, उन्हनि जी किथे दाह नथी ॿुधिजे। 60 पुलिस अहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। DIG जेको सो माना IG खां पोइ ॿियो रैंक जेको सो आहे उहो जेको तव्हांजो ज़ख़्मी थियो आहे, SP ज़ख़्मी थिया आहिनि, ASP ज़ख़्मी थिया आहिनि, DSP ज़ख़्मी थिया आहिनि। हिकिड़े शख़्स जी अना जे करे उनजो केस केरु नथो ॿुधे। तव्हां बनाना रिपब्लिक इन खां ॿी कहिड़ी थी सघे? हिकिड़ो माण्हू हिकिड़ी रियासत खे मफ़लूज कराए वेठो हुजे। ठीकु आहे इब्राहिम साहब, वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो वियोसि। इब्राहिम कुंवर साहब असांखे हाल अहिवाल ॾेई रहियो, जेको ॾींहुं रहियो सॼी इमरान ख़ान जी पेशी ऐं वरी ज़मा पार्क में कार्रवायूं, सॼी सूरत-हाल तव्हांजे साम्हूं आहे। ॾाढो बहितर नमूने सां इब्राहिम कुंवर साहब उन ते रोशनी विधी। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक वठूं था। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार नाज़रीन। हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं पाण पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी जेका ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस हुई आदमशुमारी जे हवाले सां, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। आदमशुमारी इंतिहा हिकिड़ो अहम मामिलो आहे ऐं उन ते पीपुल्स पार्टी जे तरफ़ां जेका घण पार्टी कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें
कुछ मुतालबा रखिया विया आहिनि त हिकु त आम चूंडूं हिकु ई आदमशुमारी तहत करायूं वञनि ऐं उनखां अलावा सिंध जी जेका आबादी आहे उहा दुरुस्त ॻणी वञे। उनखां अलावा आदमशुमारी जो जेको मुद्दो वधाइणु ऐं डेटा शेयर करण जो बि मुतालबो कयो वियो आहे। जेकॾहिं इहो चयो वियो आहे त जेकॾहिं सिंध जा ख़दशा ख़तमु न थिया त पोइ आदमशुमारी जा नतीजा आहिनि उहे क़बूल न कया वेंदा। त हिन वक़्तु इन जी छो ज़रूरत पेश आई इन APC जी ऐं छा जेका हिन वक़्त ताईं बि आदमशुमारी जो जेको अमल थी रहियो आहे उहो छा इत्मिनान जोॻो न आहे या सिंध हुकूमत पीपल्स पार्टी या जेके ॿियूं जमायतूं आहिनि उन्हनि जो उन ते कहिड़ा ख़दशा आहिनि उन जा कहिड़ा एतिराज़ आहिनि। हिन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। डॉक्टर अयूब शेख साहब सीनियर तजज़िया निगार आहिनि, असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। साईं, तव्हां वटि इहा मालूमात हूंदी जेका PP जी घण क़ौमी कॉन्फ्रेंस जेका हुई त तव्हां मूंखे ॿुधायो त इन में जेके एतिराज़ उथारिया विया आहिनि इहे हिन वक़्तु मतिलबु सम्झो था त सही उथारिया विया आहिनि या अञा इन जो फोरम उनखां पहिरीं हुजणु खपे हा, या जेके मामला उन में डिस्कस थिया आहिनि या जेके रिज़र्वेशन्स आहिनि सिंध खे उहे छा केतिरे हद ताईं जेन्युइन आहिनि वफ़ाक़ सां? मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो वक़्तु आहे तो अहम क़दम आहे पर देरि सां खयो वियो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे इहो सेंसस खां आदम ॻणप खां अवल खणणु खपे हा। पर वज़ीर आला सिंध मुराद अली शाह साहिब उते पंहिंजा ख़दशा पेश कया। डॉक्टर कादिर मक्सी, बख्शल थले, शाही सैयद, जमायत इस्लामी, JUP ऐं मुख़्तलिफ़ सान्या वंद हुआ, सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन वारा ऐं थर जा कुझु नुमाइंदा हुआ सान्या वंद, उन्हनि उते ॻाल्हियूं रखियूं। जी, मां सम्झां थो त हिन सेशन जो हिकिड़ो अहम पासो ही हो त उते वेठलनि खे ख़बर पई ऐं वेठलनि खे ख़दशनि जे बारे में मालूमात मिली, पर इहो काफ़ी न आहे। ऐं मुंहिंजो ख़्यालु हीअ आहे त जेका असांखे शुमारियात जे डिवीज़न घुरायो हो ऐं असांखे ॿुधायो हो उन में हीअ आहे त हेठि असिस्टेंट कमिश्नर जेका ॻणप मुकमिल कंदो उहा सिधी इस्लामाबाद वेंदी। हाणे उहो विच में सिंध गवर्नमेंट मौजूद ई कोन्हे या का बि सूबाई हुकूमत उनखे एतमाद में ई नथा वठनि ऐं अंग अखर कीअं आया कीअं न आया। हाणे बि ॿुधण में ईअं थो अचे त जेका घर शुमारी आहे उहा सिंध जी 2017 खां बि घटि ॾेखारी पई वञे ऐं माना 2017 खां पोइ ॼण त कराची खां वठी कश्मीर ताईं को घर ई न ठहियो हूंदो, के माण्हू ई न हूंदा जंहिंजा घर हुजनि ऐं उहे 2017 वारनि घरनि खां बि घटि था ॾेखारनि। जेकॾहिं मुंहिंजी इहा ॼाण सही आहे पोइ त ॾिसो न हीउ मामिलो सॼो थी वेंदो ख़राबु ऐं हिकिड़े वॾे छिकताण जो सबबु बणिबो। भित पंहिंजे बुनियाद ते वेंदी आहे ऐं इमरान ख़ान साहब जे वक़्त में ही जेका डिजिटल कॉन्फ्रेंस डिजिटल सेंसस जे नाले सां ही मनसूबो जोड़ियो वियो हो। असल में इनखे मुख़्तलिफ़ माहिरनि सां अवल ॻाल्हायो वञे हा, उन्हनि खां पुछो वञे हा, उन्हनि खां जांच कई वञे हा ऐं उन में जेके नुक़्स अॼु असांखे नज़र अचनि था उहे ख़तमु करे पोइ ई आदमशुमारी थिए हा त असांखे को बि एतिराज़ न हुजे हा। हाणे हिन में नुक़्स बि आहिनि, टेबलेट्स कमु नथियूं कनि। मुंहिंजे दर ते जेके माण्हू ॻणप वारा अमलो आयो छोकिरो ऐं छोकिरी हुआ उहे पाण त ॾाढा सुठा होशियार हुआ, पर असांखे चयूं त 8 मिंट आहिनि हिकु घर जा, हिकु घर खे ॾिनल ऐं 8 मिंटनि में ई फारम भरिणो आहे। मूं चयोमांसि सचो त फारम भरियो, 30 मिंटनि में बि उहो फारम न भरे सघिया। ऐं कल्ह वज़ीर आला सिंध चयो त 1 कलाक में बि उहो फारम नथो भरिजी सघे। इन जो मतिलबु आहे त जॾहिं तव्हां 1 कलाक में हिकिड़ो फारम नथा भरे सघो त उहो 8 मिंटनि में कहिड़ो कमु थींदो। हिन में शनाख्ती कार्ड जी ॻाल्हि कान्हे, हिन में गैर मुल्की या गैर कानूनी जेके रहंदड़ आहिनि उन्हनि खे धार करण जो धार ॻणण जो को सिस्टम कोन्हे। इन करे मुंहिंजी ज़ाती राय हीअ आहे त मजमूई तौर ही हिकिड़ो फाल्टी प्रोग्राम आहे
ऐं हिन में कंहिं बि हवाले सां का चङी ॻाल्हि कान्हे जंहिं ते अच्छा डॉक्टर साहब इहा हिकिड़ी शइ त जेके मुतालबा रखिया आहिनि सिंध हुकूमत या पीपल्स पार्टी या APC में जेके धुरियूं हुयूं त सिंध हुकूमत छा इहा ख़ातिरी कराए त जेकॾहिं केतिरनि ॾींहंनि ताईं इन्हनि ते अमल न थियो त पोइ हू लाॻापियल फोरम सां मथे ॻाल्हाईंदा, छाकाणि त आदमशुमारी जो मुद्दो वधाइण ऐं डेटा शेयर करण इहे ॿ इंतिहाई अहम जेके आहिनि से मुतालबा आहिनि। जेकॾहिं ते अमल नथो थिए त पोइ छा थींदो? असल ॻाल्हि इहा आहे त हुकूमतूं जेके आहिनि न उहे हा ऐं न जे विच में सफ़र न कंदियूं आहिनि ऐं हिननि ब्रीफिंग में हिकिड़ी ॻाल्हि सिधी कई आहे त जेकॾहिं असांजा ख़दशा ख़तमु न थिया, नुक़्स ख़तमु न थिया त पोइ असां हिननि ॻणप जे नतीजनि खे क़बूल न कंदासीं। ऐं ॻणप क़बूल न करण जी सूरत में त ज़ाहिर आहे ईअं ई थींदो जीअं माज़ी में बि थियो त पोइ इहा जेका सेंसस आहे इहा कंट्रावर्शियल थी वेंदी। हिकिड़ी ॿी इम्पॉर्टेंट ॻाल्हि हीअ आहे न जी त पाकिस्तान में 2 सूबनि में इलेक्शन जो ऐलान थियो आहे। उन में ॻणप जेका आहे 17 वारी क़बूल कई अथऊं। वरी जॾहिं 4 महीननि खां पोइ जेकॾहिं हिननि 2 सूबनि में सिंध बलूचिस्तान में इलेक्शन थींदी, उहा थींदी 23 जे आधार ते। तव्हां पंहिंजे ई सिस्टम में पाकिस्तान खे सेंसस जे बुनियाद ते 2 हिसनि में जेको विरायो था, इहो सुठी ॻाल्हि कान्हे, इहा तमामु ख़राबु ॻाल्हि आहे। हिन जा नतीजा सुठा न निकिरंदा कॾहिं बि। सही। त माना इन पाण इहो सम्झूं त हीउ जेको आहे सो उहो कुझु ॾींहंनि ताईं जो मामिलो आहे, इन खां पोइ शायदि पाण मरादो ई सिंध हुकूमत या वफ़ाक़ी हुकूमत सेंसस तां हथु खणी वञे, चवंदो इलेक्शन्स थी वञनि उन खां पोइ, या किथे ईअं आहे त हीउ चाहिनि इहो था त पहिरियां सेंसस कराए पोइ इलेक्शन जी तरफ़ वञूं। इहे ॿई मुंहिंजो ख़्यालु आहे त सेंसस खे ख़तमु करणो पवंदो ऐं बाक़ी मामला हलाइणा पवंदा, छो त 2 सूबनि में त तव्हां इहा ॻाल्हि क़बूल करे वेठा आहियो न त 2017 जी सेंसस ते 2017 जी आदम ॻणप ते चूंडूं थियूं थियनि न। जॾहिं 2 सूबनि में थियनि थियूं ऐं वॾो सूबो पंजाब आहे, उन खां KP आहे, उन में थियनि थियूं त हिननि 2 सूबनि में उन खे कराइण में हर्ज कहिड़ो आहे? जे हुते हर्ज कोन्हे त असांजे लाइ इहो हर्ज छो आहे? ऐं ॿियो नुक़्स बि आहिनि जेके टेबलेट वरिता त 35 अरब रुपया तव्हां ख़र्च था कयो रुगो नुक़्स ते, रुगो हिकिड़े नाक़िस हिकमत अमली सां, जंहिंमें माण्हुनि खे वरी ख़दशा। इहो त माना हीअं थियो त तव्हां 35 अरब रुपया ख़र्च करे ख़दशा था वधायो क़ौमियतुनि जे विच में। ख़र्चा ऐं ख़दशा बि गॾु पिया वधनि। बिल्कुलु। त इन सूरत हाल में माना पोइ हाणे पोइ ज़िद कंहिंजो आहे? मतिलबु वफ़ाक़ी हुकूमत चए थी त सेंसस ज़रूरी थिए, केरु कंहिंजी होॾ कंहिंजी आहे? पोइ जेकॾहिं मामिलो अहिड़ो आहे त ख़तमु करे छॾणु घुरिजे, भली ख़तमु करे पोइ ॻणप कजे। असल ॻाल्हि हीअ आहे त हीअ सेंसस इमरान ख़ान साहिब जे वक़्त में शुरू थी मुतहिदा क़ौमी मूवमेंट या MQM जे चवण ते, ऐं MQM थ्रेट कयो त जेकॾहिं तव्हां ॻणप न कंदव त पोइ असां हुकूमत खां अलॻि थींदा। इहा साॻी जेका धमकी आहे असां हिन ई हुकूमत खे MQM ॾिनी ऐं पोइ ही वरी मर्दमशुमारी या ॻणप ते राज़ी थिया। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे, इहो MQM सां मुखालफ़त जो मसइलो कोन्हे, पर MQM सिंध जे हिकिड़े शहर जे कुझु ज़िलनि में आहे। जेकॾहिं सिंध जे हिकु शहर जे कुझु ज़िलनि ते ॿधल हिकिड़े ग्रुप जे चवण ते अवां इहा ॻणप करायो था, जंहिंमें पाकिस्तान जूं वॾियूं पार्टियूं कोन्हनि, मिसाल तहरीक इंसाफ़ आहे, उन जे पारां इहा धमकी कान्हे, पीपल्स पार्टी जे पारां इहा धमकी कान्हे, नून लीग जे पारां इहा धमकी कान्हे, त मुंहिंजे ख़्याल में त इहो सॼो हुननि खे सम्झाइण जी घुरिज आहे ऐं हेॾे वॾे ख़र्च खां बचण जी ज़रूरत हुई। ठीकु आहे डॉक्टर साहब, वॾी महिरबानी, वक़्तु ॾिनो असांखे। डॉक्टर अयूब शेख साहिबु असां सां ॻाल्हि ॿोल करे रहिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जेका आदम ॻणप जे हवाले सां हुई, ऐं हुन में ख़दशा साम्हूं अची विया आहिनि। सिंध सरकार बि ख़दशा ॾेखारे रही आहे, सिंध में जेके ॿियूं सियासी जमायतूं आहिनि उहे बि आदमशुमारी ते ख़दशा ॾेखारे रहियूं आहिनि। हिन सॼी सूरत हाल में जॾहिं ॻणप में एॾियूं तमामु घणियूं परेशानियूं पेश अची रहियूं आहिनि, टैबलेट्स कमु न पिया कनि, किथे इंटरनेट कमु न पई करे, त इन सॼी सूरत हाल में जिते हिकु घर जे लाइ ॻणप जे लाइ 8 मिंट रखिया विया आहिनि, पर कलाक ताईं बि उहा ॻणप जेका आहे उहा न पई थी सघे, त इहो प्रोसेस पाण ई ख़ुदि ब ख़ुदि
कंट्रोवर्शियल थींदो पियो वञे ऐं वरी जेकॾहिं डेटा शेयर बि न कजे सूबे खे ॿुधाइजे बि न त कहिड़े पाड़े में केतिरा माण्हू रहनि था त इहा बि ख़दशा ज़रूरु उन सां वधी रहिया आहिनि त इन हवाले सां सिंध हुकूमत जो इहो मौक़ुफ़ त जेकॾहिं ख़दशा ख़तमु न थिया त नतीजा क़बूल न कया वेंदा। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी सिधी लाइन जेका आहे सा उहा APC जे अंदरि छिकिजी वई आहे त जेके सिंध जा ख़दशा आहिनि हिकु त जेके आम चूंडूं आहिनि उहे हिकु ई आदमशुमारी ते थियणु खपनि यानी की KP ऐं पंजाब में 2017 वारी आदमशुमारी ते थियणु पियूं वञनि ऐं वरी सिंध ऐं बलूचिस्तान या क़ौमी असेंबली में वरी 2023 जी थींदियूं त इहो ज़ाहिर आहे हिक ई वक़्त में तव्हां 2 निज़ाम हलाईंदो ऐं ॿियो त सिंध जी आबादी दुरुस्त नमूने सां ॻणी वञे आदमशुमारी जो मुदो जेको आहे उहो वधायो वञे डेटा शेयर करण जो बि मुतालबो आहे त इहे जेके समूरा मुतालबा ऐं ख़दशा जेकॾहिं सिंध हुकूमत चए थी ख़तमु न थिया त पोइ हू आदमशुमारी खे क़बूल कोन कंदा त वफ़ाक़ वटि मुंहिंजे ख़्याल में आदमशुमारी कराइण जो ग्राउंड घटि बचे थो पर जेकॾहिं ख़दशा ख़तमु थियनि था त पोइ त ज़रूरु गणप थियणु घुरिजे पर इहो मामिलो जेको आहे सो इंतिहाई अहम आहे सिंध जे माण्हुनि जे लाइ बि इंतिहाई अहम आहे सिंध जे माण्हुनि खे त इन में भरपूर नमूने सां जेकॾहिं आदमशुमारी जिते जिते थी रही आहे त उहे त ज़रूरु उन में पंहिंजो हिसो वठनि पंहिंजो पाण खे ॻणाइनि ऐं सिंध हुकूमत ते बि इहो ज़रूरी आहे त उहा पंहिंजा मुतालबा पंहिंजा ख़दशा ज़रूरु वफ़ाक़ी हुकूमत जे आॾो रखे वफ़ाक़ी हुकूमत जे लाइ ज़रूरी आहे त जेकॾहिं हू मुल्क में हिकु इतफ़ाक़ चाहे थी त पोइ अहिड़े क़िस्म जे फ़ैसिलनि खां परे रहे जंहिंमें यानी की 2 सूबनि में हिकिड़ी आदमशुमारी तहत इलेक्शन थींदी ऐं 2 सूबनि में वरी ॿी आदमशुमारी तहत इलेक्शन थींदी इहा हिकिड़ो फ़र्क़ु पैदा करण जी कोशिशि आहे इहो हिकिड़ो ख़ुदि ब ख़ुदि माना ॼण त 2 के निज़ाम आणण जी 2 सिस्टम हलाइण जी कोशिशि आहे। बहरहाल इन हवाले सां सिंध हुकूमत त सभिनी पार्टियुनि खे गॾाए करे पीपल्स पार्टी APC में पंहिंजो मौक़ुफ़ ज़रूरु चिटो साम्हूं रखी करे बाल वफ़ाक़ जी कोर्ट में उछलाए छॾियो आहे। अॼु जो प्रोग्राम एतिरो ॾींदा इजाज़त अला आहे।